अॼु जॾहिं आउं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां मसनूई ज़िहानत ऐं सिंधी ॿोली जो आईंदो टेक्नोलॉजी हिन हिकु ॾींहं वारी क़ौमी कॉन्फ्रेंस में हिते तव्हांजे साम्हूं बीहंदे मूंखे 20 साल पहिरीं डॉक्टर कासिम बुघियो जॾहिं चेयरमैन हुयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो त उहे ॾींहं यादि था अचनि 2003 या 2004 जो वक़्तु हुयो। असां नवां लेक्चरर थिया हुआसीं ऐं हिन ई क़िस्म जी तमामु सुठी हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी हुई ऐं उन में मूं सिंधी कंप्यूटिंग ते रिसर्च आर्टिकल उन वक़्त जे लिहाज़ सां पेश कयो ऐं उन वक़्तु बि होस्टिंग ख़ुशकिस्मती सां यासिर काज़ी साहिब जी हुई ऐं पोइ राति जो असां रनी कोट ते डिनर बि कयो, मूंखे यादि आहे ऐं ॾाढो बहितरीनु डिनर थियो हुयो ऐं उमेदु त अॼु बि इसाक़ साहिबु कुझु न कुझु डिनर जे बारे में सोचींदा। रनी कोट त हाणे बंदि थी वियो आहे शायदि, पर ॿियूं घणा ई ऑप्शन्स आहिनि। सो 20 साल गुज़री विया, घटि में घटि मूं ताईं इहा ख़बर वरी न पहुती त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी कॾहिं को कंप्यूटर जे लिहाज़ सां एतिरी हिन क़िस्म जी कॉन्फ्रेंस को अकेडमिक इवेंट ऑर्गेनाइज़ कयो हुजे, थी सघे थो थिया हुजनि, पर मूं पार्टिसिपेशन न कई आहे, मूं ताईं ख़बर बि न पहुती आहे, हालांकि मां घणो इन टच रहण जी कोशिशि कंदो आहियां। सो इन जे लाइ क्रेडिट वञे थो जस्ट असां ॾियूं था डॉक्टर इसाक़ समेजो साहिब खे, जिन हिन मौज़ूअ जी हिन वक़्त जी अहमियत सम्झंदे ऐं हीउ मेड़ाको गॾु कयो आहे। ऐं जेको मौज़ू आहे, ॿई मौज़ूअ, हिकु सिंधी ॿोली जेका असांखे माउ खां माउ जी या माउ जी लोली मिठड़ी ॿोली, ऐं ॿी अॼु जी टेक्नोलॉजी जंहिंखे असां मसनूई ज़िहानत चऊं था, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ऐं जेका फ्यूचर आहे, जेके असांजा यंग स्कॉलर्स वेठा आहिनि अदड़ियूं अदड़ा, त इन्हनि खे असांखां वधीक आर्टिफिशियल इंटेलिजेंस यूज़ बि कनि पिया स्मार्टफोन जे थ्रू। हर वक़्त ते आर्टिफिशियल इंटेलिजेंस असां इस्तेमालु त कयूं था, पर छा असां पंहिंजे हेरिटेज खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजे तहज़ीब खे इन टेक्नोलॉजी जे ज़रिए प्रिज़र्व करे सघूं था, प्रोटेक्ट करे सघूं था, एडवांस करे सघूं था? इन डिस्कशन जे लाइ ही गॾिजाणी थी आहे ऐं उन जा जेके रिकमेंडेशन्स हूंदियूं इन्हनि सभिनी प्रेज़ेंटेशन्स खां पोइ ऐं उन्हनि ते जेकॾहिं अमल थींदो, जेके बि इदारा आहिनि ऐं फ़र्द आहिनि मिली करे, त मां सम्झां थो, मूंखे उमेदु आहे त हीउ जेको 20 सालनि जो गैप अची वियो आहे त डॉक्टर इसाक़ साहिब जे बाक़ी टेन्योर जे मौजूदगी में उन्हनि खे असां कंपनसेट करे सघूं था ऐं सुठियूं विखियूं अॻिते खणी सघूं था। हाणे कॉन्फ्रेंस आहे, कॉन्फ्रेंस जी माना आहे इंटरेक्शन, डायलॉग, त रुॻो ॿुधाइण जे बजाए मां चाहींदुसि कुझु असांजा जेके नौजवान अदड़ियूं अदड़ा वेठा आहिनि उन्हनि खां पुछिजे त भला मसनूई ज़िहानत असां चऊं छा खे था, इनखे डिफाइन कीअं करे सघिजे थो? कुझु कंप्यूटर जा बि हूंदा, कुझु लैंग्वेज जा हूंदा, कुझु लिटरेचर जा हूंदा, कुझु मीडिया जा हूंदा, कुझु ॿियनि सब्जेक्ट्स जा हूंदा, पर बुनियादी वस्फ़ के नौजवान खे मसनूई ज़िहानत, हा, ओके, वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड। सो ही मां रिपीट थो कयां, न जेको ॿुधायो त मसनूई ज़िहानत असां उन टेक्नोलॉजी खे चऊं था जेका कंप्यूटर खे इहा अहलियत ॾिए त हू इंसान वांगुरु सोचे ऐं इंसान वांगुरु अमल करे। जीअं मां हितां मूंखे सॾु थियो, मां हितां उथी हिते आयुसि ऐं मां ॻाल्हायां पियो, साॻी तरह सां कंप्यूटर इहा ॻाल्हि सम्झे, जीअं असां हिक ॿिए सां ॻाल्हायूं था, कंप्यूटर बि ईअं ॻाल्हाए, ॻाल्हाइण सम्झे ऐं उन ते सोचे ऐं उन ते अमल करे। जीअं हिन दोस्त ॿुधायो त मेकिंग कंप्यूटर थिंक एंड एक्ट लाइक ह्यूमन इज़ वाट वी कॉल द आर्टिफिशियल इंटेलिजेंस। माना कंप्यूटर खे तव्हां इंसान बनाए छॾियो, इंसान वारो रोल कंप्यूटर करे, इंसान जी ज़रूरत ई न पए, ऐं इहो अॻिते थियण वारो आहे, एडवांस मुल्कनि में थी चुको आहे। घणी इंडस्ट्री, घणियूं शयूं ऑटोमेट थी चुकियूं आहिनि, जिते ह्यूमन जी ज़रूरत हूंदी हुई उहो हाणे रिप्लेस थी चुको आहे कंप्यूटर जे थ्रू। ऑटोमेटेड सिस्टम, कंप्लीटली इंटेलिजेंट सिस्टम, रोबोट्स ठही चुका आहिनि ऐं आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो जेको
हींअर लेवल आहे, शुरूआत मां तव्हांखे ॿुधायां थो त शुरूआत किथे थी, पर हींअर जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस मसनूई ज़िहानत जो जेको हींअर लेवल आहे उहो इहो आहे त जेको वर्ल्ड चैम्पियन हुयो चेस जो, शतरंज जो, उन खां कंप्यूटर गेम खटे चुको आहे। कंप्यूटर इंसान खे, ह्यूमन चैम्पियन खे, वर्ल्ड चैम्पियन खे डिफीट करे चुको आहे। ऐं जेको नेक्स्ट टारगेट आहे उहो इहो आहे त जेका सोसर आहे, फुटबॉल आहे, उहा रोबोट टीम इंसान खां खटे। हाणे तव्हां ॾिसो केॾी मूवमेंट आहे फुटबॉल में, ॾिसणो थो पए, डिसीशन करिणो थो पए, मूवमेंट आहे, कैलकुलेशन आहे, हिसाब किताब आहे, त एतिरो रोबोट स्ट्रांग थी वञे, एक्टिव थी वञे, इंटेलिजेंट थी वञे त इंसाननि जी फुटबॉल वारी टीम खां रांदि खटी वञे, ऐं इहा जॾहिं रांदि खटे विया त पोइ माना रोबोट असां ते हावी थी विया। इहो फ्यूचर टारगेट आहे जंहिं ते हींअर रोबोट रिसर्च थी रही आहे आर्टिफिशियल इंटेलिजेंस में। ऐं असां हाणे डेफिनेशन ते पहुचूं था। हाणे जेकॾहिं असां शुरूआत ते कयूं त भला कॾहिं खां शुरू थी आहे, केरु दोस्त ॿुधाईंदो? इन खां अलावा जेको इहे सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जो वेठो आहे, इन खां अलावा ॿियो केरु ॿुधाईंदो त भला आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी, मसनूई ज़िहानत जी शुरूआत किथां थी, कंहिं कई, कॾहिं कई, हिस्ट्री, ओरिजन केतिरो पुराणी हूंदी? असां ताईं त हाणे पहुती आहे, पर इट स्टार्टेड इन 1956। अञा कंप्यूटर बि इन्फेंसी में हुयो, कंप्यूटर बि अञा वॾा वॾा उन जा पार्ट्स हूंदा हुआ। 1956 किथे? डार्टमोथ कॉलेज, ऐं उहो स्टैनफोर्ड यूनिवर्सिटी जो कॉलेज हो। उते हिकिड़ो शख़्स हुयो, जुनूनी शख़्स हुयो, ऐं उनखे एॾो जुनून हूंदो हो, साइंस सां पढ़ंदो हो, पियो पढ़ंदो हो, यूनिवर्सिटी न वेंदो हो, ऐं अटेंडेंस न हुजण जे करे उनखे वरी वापसि करे छॾियऊं। ऐं उहो शख़्स आहे जॉन मैकआर्थ। जॉन मैकआर्थ 2011 में उहो वफ़ात करे वियो आहे। उन छा कयो, जो कॉलेज में यंग लेक्चरर हुयो, 2-3 साल थियासीं लेक्चरर जा, ऐं उन हिकिड़ी कॉन्फ्रेंस, जीअं असां हीअ अॼु कॉन्फ्रेंस कई आहे, हीअ हिकु ॾींहं जी कॉन्फ्रेंस आहे, हुन 8 हफ़्तनि जी कॉन्फ्रेंस कई, पूरो समर, पूरा 2 महीना डार्टमोथ कॉलेज में। ऐं उन खां पहिरियां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो नालो ई कोन हो। इहा उहा कॉन्फ्रेंस हुई जेका 1956 में डार्टमोथ कॉलेज में जॉन मैकआर्थ थी। 2 महीननि जे लाइ 10-11 एक्सपर्ट्स उन्हनि खे घुराए ऐं कंटिन्यूअसली उन ते एक्टिविटीज़ कयूं, रिसर्च कई, ऐं उन जी जेका रिपोर्ट ठाही, उन रिपोर्ट में उन्हनि आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो वर्ड पहिरियों दफ़ो यूज़ कयो। हालांकि इन खां पहिरीं UK वारा मायूस थी चुका हुआ। UK जे साइंटिस्टनि रिपोर्ट ॾिनी गवर्नमेंट खे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो को फ्यूचर कोन्हे, को थी कोन थो सघे जो इंसान खे रिप्लिकेट कंप्यूटर करे सघे। इंसान अलाए छा आहे, इन में अजायो फंड्स इस्तेमालु न कयो। पर ॿिए पासे हिकिड़ो माण्हू हुयो, उन ॿियनि खे गॾु करे, ऐं उहो मैथमेटिक्स जो हुयो, हुनजी PhD मैथमेटिक्स में हुई, डिफरेंशियल इक्वेशन्स। ऐं हुन पहिरीं कंप्यूटर जी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी प्रोग्रामिंग लैंग्वेज ठाही, जंहिंखे असां लिस्प चवंदा। उहा उन ई कॉन्फ्रेंस में ठही, ऐं हितां खां आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी मसनूई ज़िहानत जी शुरूआत थी आहे। ऐं हींअर असां उनजो जेको हिकिड़ो रिवोल्यूशन ॾिसी रहिया आहियूं, जेको ॿिया मुल्क न पिया करे सघनि, उहो हिन माण्हू करे सघे। त हाणे जेकॾहिं डॉक्टर इसाक चाहे त हिते बि सभु कुझु थी सघे थो। इन लिहाज़ सां सिर्फ़ु 10-11 माण्हू गॾु करणा आहिनि, ऐं जेके बि असांखे सिंधी ॿोली जे लिहाज़ सां चैलेंज आहिनि त उन्हनि खे गॾु करे, ऐं डॉक्टर तहा साहब बि हिते वेठा आहिनि, त मेरान यूनिवर्सिटी जा घटि में घटि 1 या 2 जेके इंट्रस्ट रखनि था उहे नॉमिनेट थियनि। साॻी तरह सां एग्रीकल्चर यूनिवर्सिटी में IT डिपार्टमेंट आहे, सिंध यूनिवर्सिटी खे मां पाण रिप्रेज़ेंट कयां थो, डॉक्टर ख़लील साहब वेठा आहिनि, ऐं लैंग्वेज अथॉरिटी आहे, अब्दुल माजिद भुरगुड़ी इंस्टीट्यूट आहे, सिंध गवर्नमेंट कल्चर डिपार्टमेंट आहे, फेडरल गवर्नमेंट आहे। इहे जेकॾहिं मिली करे ऐं हिकिड़ो टास्क फोर्स ठाहिनि, उन्हनि में सभिनि जी नुमाइंदगी हुजे, ऐं उहे कम खे डिस्ट्रीब्यूट करे ऐं विराए खणनि, ऐं यूनिवर्सिटीज़ ॿियो न ॾियनि, सिर्फ़ु प्रोफेसर खे हिकिड़ो प्रोग्रामर ॾेई छॾनि। 6 महीननि जे लाइ, साल जे लाइ आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो एक्सपर्ट प्रोग्रामर ॾेई छॾनि, कोडिंग करे। आइडियाज़ प्रोफेसर जा हूंदा, पर हाणे कोडिंग में एॾो मथा मारी थी थिए, डीबगिंग करणी थी पए, जो प्रोफेसर खे ॿार बि संभालणा आहिनि, घर बि संभालणो आहे, ॿिया खफ़ा बि आहिनि। त उन में जेकॾहिं यूनिवर्सिटी जे तरफ़ां इहा हेल्प थिए थी, त खोड़ प्रोग्रामर वेठा आहिनि यूनिवर्सिटीज़ में, उन्हनि खे को एतिरो वर्कलोड कोन्हे को, त उन्हनि खे स्पेयर करे हिन क़ौमी काज़ जे लाइ
जेकॾहिं असां गॾिजी करे इहो टास्क फोर्स ठाहे अॻिते वधूं था त मां सम्झां थो हिन कॉन्फ्रेंस जे लिहाज़ सां इहा एॾी वॾी एडवांसमेंट हूंदी सिंधी ॿोली जे लिहाज़ सां, असांजे मुआशिरे जे लिहाज़ सां, असांजे मुल्क जे लिहाज़ सां, असांजे कल्चर ऐं सकाफ़त जे लिहाज़ सां। छाजे करे जो सिंधी ॿोली जंहिं ते असां अॼु आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो लिंक पिया क्रिएट कयूं, हीअ सभिनी ॿोलियुनि जी माउ ॿोली आहे। ऐं उहो मां नथो चवां, उहो USA जा साइंटिस्ट बि चवनि था, UK जा बि चवनि था, फिनलैंड जा बि चवनि था, रशिया जा बि चवनि था। इंडस स्क्रिप्ट जंहिंखे असां सिंधु लिखत चऊं था, जंहिं ते मां बाद में प्रेज़ेंटेशन बि ॾींदुसि, सिंधु स्क्रिप्ट जंहिंखे अॼु ताईं असां डिकोड न करे सघिया आहियूं, उनजी भांज न करे सघिया आहियूं त हीअ जेके 695 निशानियूं आहिनि, सिम्बल्स आहिनि ऐं 3800 नक्श आहिनि, इंस्क्रिप्शन्स आहिनि। ऐं अञा अलाए केतिरा हूंदा, छो जो मोहन जे दड़े जी 10% खोटराई मसती आहे, 10-12% मसती आहे। त इहे जेकॾहिं असां डेटा सेट यूज़ करे, डेटाबेस यूज़ करे ऐं इन ते ॿियनि मुल्कनि साइंटिस्टनि, कंप्यूटर साइंटिस्टनि, आसार क़दीम जे माहिरनि, फिनलैंड में आस्को परपोला, राजेश राव, वाशिंगटन यूनिवर्सिटी, दुगरमती, हेब्रनस्का यूनिवर्सिटी, USA में, जर्मनी में, ॿियनि मुल्कनि में त माण्हू उन ते PhD जा मकाला बि कनि पिया, थीसिस बि कनि पिया, कम बि कनि पिया। पर मूंखे अफ़सोस सां चवणो पए थो त सिंध मां, पाकिस्तान मां मूं जेका सर्वे कई, मूंखे को एॾो ग्लोबल लेवल जो, इंटरनेशनल लेवल जो अकेडमिक रिसर्च आर्टिकल नथो मिले जेको इंडस स्क्रिप्ट जी भांज ते हुजे। एतिरा साल थिया आहिनि, 1877 खां वठी, जॾहिं पहिरियों सर अलेक्जेंडर कनिंघम जंहिंखे इहो स्क्रिप्ट मिलियो ऐं हुन चयो त हीउ जेको स्क्रिप्ट आहे उहो ब्राह्मी ॿोलीअ जो क़दीम शिकिल थी सघे थी, ब्राह्मी ॿोली जी। ऐं ब्राह्मी ॿोली, साईं वारा ॿोली जा एक्सपर्ट्स वेठा आहिनि, त हिन खिते जी ॿी क़दीम ॿोली, ॿियो नंबर क़दीम ॿोली आहे, जंहिंमां 198 ॿोलियुनि जनमु वरितो आहे। ऐं साॻी तरह सां मां प्रेज़ेंटेशन में ॾेखारींदुसि त फोनेशन स्क्रिप्ट जंहिंमां ग्रीक निकितो आहे, ॿिया निकिता आहिनि, इजिप्शियन स्क्रिप्ट, उहे उन्हनि सभिनी सां सिंधु स्क्रिप्ट जी, इंडस स्क्रिप्ट जी सिमिलरिटी मिले थी, इलाही स्ट्रांग सिमिलरिटी मिले थी। ऐं सिंधु लिखत जो जेको टाइम पीरियड आहे उहो आहे 3200 क़बल मसीह खां 1300 क़बल मसीह। ऐं एतिरो को बि स्क्रिप्ट ॿियो पुराणो कोन्हे को, ॿिया जेके बि क़दीम स्क्रिप्ट आहिनि सभिनि जी भांज थी चुकी आहे। हीअ वाहिद स्क्रिप्ट आहे। ऐं इहो बि हिकिड़ो रायो आहे त जेका हज़रत आदम जी ॿोली हुई उहा सिंधी ॿोली हुई, याने अज़ल खां वठी। इहो मां कोन थो चवां, इहो मौलाना उबैदुल्ला सिंधी, ॿिया मज़हबी स्कॉलर बि चवनि था, या सिर्फ़ु नेशनलिस्ट नथा चवनि त सिंधी ॿोली शुरूआरी ॿोली आहे, क़दीम ॿोली आहे। ऐं सिंधी तहज़ीब, सिंधी सकाफ़त, तहज़ीबुनि जी, सकाफ़तुनि जी माउ रही आहे। ऐं पोइ हितां इहे सभु शयूं, उन में साइंस बि अची वियो, मोहन जे दड़ो मां तव्हांखे ओञाण मिलनि था, केॾी प्लानिंग आहे, नेवल सिस्टम आहे, ट्रेड आहे, बिज़नेस आहे, प्रॉस्पेरिटी आहे, पीस आहे, को वेपन कोन्हे। त असां हींअर न्यूक्लियर पावर त आहे, पर हालत कहिड़ी आहे, क्राइसिस ई क्राइसिस आहे, केॾी महांगाई आहे, प्रॉस्पेरिटी कोन्हे का, पीस कोन्हे को, होॾां असां न्यूक्लियर पावर। इहा असांजी हिन धरती जी तहज़ीब न आहे, सकाफ़त न आहे, त असां डैमेज ॾियण वारा, नुक़सानु ॾियण वारा ठाहियूं। हीअ धरती अमुन जो खितो रही आहे, सकाफ़त, तहज़ीब, प्यार, मोहबत, इहो वरसो आहे। ऐं उन वरसे खे असांखे हाणे सम्झणु ऐं उनखे हिन आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे ज़रिए प्रिज़र्व, प्रोटेक्ट ऐं एडवांस करे हिकु दफ़ो ॿीहर असां ग्लोबली उहो मक़ाम हासिलु करे सघूं था जेको 50,000 साल पहिरीं, 8,000 साल पहिरीं हिन खिते खे हुयो। हीउ खितो हिकु दफ़ो ॿीहर दुनिया जे अॻिते वधियल क़ौमुनि खां बि अॻिते वधी सघे थो। वॾी महिरबानी।